Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. नवाज लीग ऐं पीपल्स पार्टी मीसा खे जमहूरियत में सेनेट चूंडुनि लाइ ॻुझे तरीक़ेकार खे ख़तम करण जो मुआहिदो कयो हो। अफ़सोस आहे जो ॿई जमातूं मुआहिदे तां फिरी वयूं। मीसा खे जमहूरियत अञा मौजूदु आहे पर उन ते सही क़दर पार्टीज़ अमल नथियूं कनि। आइन पाण ई हिकु सियासी दस्तावेज़ आहे। आइन जी तशरीह वक़्तु अदालत सियासी कमु करे रही हूंदी आहे। सुप्रीम कोर्ट में सेनेट चूंडुनि बाबति सदारती रेफरेंस जे ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस जा रिमार्क्स। जस्टिस एजाज़ुल अहसन चयो त वोट जी सीक्रेसी रुगो बैलेट बॉक्स ताईं हूंदी आहे। छा शिकायत जी सूरत में इलेक्शन कमीशन वोट जी सुञाणप करे सघे थी? एजी सिंध चयो त इलेक्शन कमीशन ईअं नथी करे सघे। अदालत रेफरेंस ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडुनि में वोटर्स लाइ हिदायतनामे जूं कॉपीज़ सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾियूं। सेनेट उम्मीदवारनि लाइ हलफ़नामे जो दस्तावेज़ बि तयारु। इलेक्शन कमीशन तरफ़ां तजवीज़ कयल हलफ़नामे में उम्मीदवार शाहिदी ॾींदो त सिधी या अणसिधी रीति कंहिं वोटर खे ख़रीद करण लाइ रक़म नाहे ॾिनी। पार्टी टिकट लाइ कंहिं सियासी जमात खे रक़म नाहे ॾिनी। हलफ़नामे मूजिबि वोट लाइ रक़म ॾियण जी सूरत में सियासी जमात जो नालो ऐं रक़म शामिल कई वेंदी। इलेक्शन कमीशन उन पार्टी जा असासा ऐं अकाउंट्स जा तफ़सील ॾिसी सघे थी। सेनेट चूंडुनि लाइ जमा थियल नामज़दगी कागज़नि जी छंड छाण जारी। इस्लामाबाद में पीडीएम जे गॾियल उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी जा नामज़दगी कागज़ मंज़ूर। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त इल्तवा हेठि केसिस यूसुफ रज़ा गिलानी खे सेनेट इलेक्शन में हिसो वठण खां रोके नथा सघनि। कराची में पीपल्स पार्टी उम्मीदवार फारूक एच नाइक जा नामज़दगी कागज़ बि मंज़ूर। पंजाब में इलेक्शन कमीशन नवाज लीग उम्मीदवार परवेज़ रशीद जा नामज़दगी कागज़ रद्द करे छॾिया। इलेक्शन कमीशन इख़्तियारियुनि जो चवणु आहे त परवेज़ रशीद मथां पंजाब हाउस जूं 95 लख रुपयनि जूं रहतूं हुयूं। परवेज़ रशीद रहतुनि जी अदायगीअ बाबति सबूत पेश न करे सघियो। परवेज़ रशीद तरफ़ां नामज़दगी कागज़ रद्द थियण वारे फ़ैसिले खे इलेक्शन ट्रिब्यूनल में चैलेंज करण जो ऐलान। इलेक्शन कमीशन पेशावर में पीटीआई जो उम्मीदवार शिबली फराज़ जा नामज़दगी फॉर्म्स मंज़ूर करे छॾिया। वफ़ाक़ी वज़ीर फैसल वाबदा जी ॿिटी शहरियत बाबति पीपल्स पार्टी ऐं नवाज लीग जा एतराज़ रद्द। इलेक्शन कमीशन कराची सेनेट चूंडुनि लाइ पीटीआई उम्मीदवार फैसल वाबदा जा नामज़दगी कागज़ मंज़ूर करे छॾिया। पीपल्स पार्टी अॻवान कादिर मंदोखेल ऐं नवाज लीग अॻवान निहाल हाशमी चयो आहे त इलेक्शन कमीशन असांजा एतराज़ ॿुधण बिना फैसल वाबदा जा फॉर्म्स मंज़ूर करे छॾिया। फैसल वाबदा ॿिटी शहरियत वारे केस बाबति ग़लति बयानी कई, पोइ बि संदसि फॉर्म्स बहाल कया विया। इलेक्शन कमीशन पीटीआई उम्मीदवार सैफुल्लाह अबड़ो जा नामज़दगी फॉर्म्स ते एतराज़ वारे छॾिया। खेसि अॼु ई रहियल कागज़ जमा कराइण जी हिदायत। कराची में पीटीआई उम्मीदवार फैसल वाबदा जे नामज़दगी फॉर्म्स जी छंड छाण दौरान इलेक्शन कमीशन जी ऑफिस ॿाहिरां झेड़ो। सूबाई इलेक्शन कमीशन जी ऑफिस अंदर वञण खां रोकण ते अमलो ऐं पीपल्स पार्टी कारकुन विढ़ी पिया। इलेक्शन अमले नामज़दगी कागज़नि जी छंड छाण लाइ पीटीआई उम्मीदवार फैसल वाबदा ऐं संदसि साथियुनि खे अंदर वञणु ॾिनो। पीपल्स पार्टी अॻवान कादिर मंदोखेल ऐं ॿियनि कारकुननि खे रोकण तां झेड़ो थियो। झेड़े बाद इलेक्शन कमीशन जा दर बंदि, अमले ऐं पुलिस रुकावटूं रखी इलेक्शन ऑफिस वेंदड़ रस्तो बंदि करे छॾियो। कल 6 बजे खां वठी 2 दफ़ा धरणो हणी चुका आहियूं धरणो असां हिते। हींअर असांखे फाइनली रिपोर्ट ही मिली आहे। टीसी कार्ड हाई प्रोफाइल केस आहे। तव्हां ॾिसो पिया नंढड़ी सां जेका नाजाइज़ी थी आहे। हींअर असांखे गाइनी मां रजिस्टर्ड डॉक्टर है जिनो स्टैम्प लगल है।
का रिपोर्ट कान्हे अथनि मेडिकल जी असांखे ऐं न कोई असांखे को ॿुधायो वियो अथनि नंढड़ी सां न को मिलण विया ॼनि हीअ 17 ते एडमिट थिया आहिनि 18 ते डिस्चार्ज कयो वियो अथसि फर्दर नंढड़ी खे तकलीफ़ थिए त OPD 13 में ॾेखारे छॾियो असां दादू मां OPD 13 में ॾेखारींदासीं इहो ॻाल्हि ऐं ॿियो हिन में जेका हिन ऑब्ज़र्वेशन पंहिंजी लिखी आहे एग्ज़ामिनेशन में त नंढड़ी खे का बि तकलीफ़ कान्हे का ऐं नंढड़ी सही आहे चवंदा हिकिड़ो ईंदो ॿियो ईंदो डॉक्टर उहो कोन्हे ॿियो ईंदो टियों ईंदो हे असांजा इतारा आहिनि हींअर वाला नंढड़ी जी हालत कीअं आहे साईं सही आहे न सही किथे अथव पूरो हिकिड़ो बसि 40 रिपोर्ट ॾिनऊं असांजे मोबाइल में फिक्स आहे अच्छा हाणे एम्बुलेंस बि घुराई अथनि चए वञो हा बसि वञो हाणे वञो भई तव्हांजो कमु थी वियो हाणे वञो वरी साॻी हैदराबाद जी सिविल अस्पताल इंतज़ामिया दादू में वहशत जो शिकार मासूम ॿारड़ीअ खे डिस्चार्ज करे छॾियो ॿारड़ीअ जे वारसनि तरफ़ां अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज मुतासिर ॿारड़ीअ जे चाचे अब्दुल हकीम शाहानी चयो आहे त अस्पताल इंतज़ामिया नारावा सलूक रखियो ॿारड़ीअ जो मुनासिब इलाज करण बदिरां खेसि डिस्चार्ज करे छॾियो सिविल अस्पताल जे MS सिद्दीक़ पहोड़ जो चवणु आहे त लेडी डॉक्टर तरफ़ां ॿारड़ी जी हालत बहितर करार ॾियण बाद खेसि डिस्चार्ज कयो आहे ॿारड़ीअ खे रुगो इलाज लाइ अस्पताल आंदो वियो हो ज़्यादती वाक़े बाबति दादू अस्पताल जी रिपोर्ट सां असांजो को बि वास्तो न आहे ज़्यादती जे हवाले सां ॿारड़ीअ जा जुज़ा दादू अस्पताल में वरिता विया हुआ हैदराबाद अस्पताल इंतज़ामिया तरफ़ां मुतासिर ॿारड़ीअ खे वधीक अस्पताल में रखण खां इनकार में मासूम ॿारड़ीअ खे वहशत जो निशानो बणाईंदड़ जवाबदार 6 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले दादू पुलिस जवाबदार अयाज़ पवर खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो अदालत पुलिस जी इस्तदा ते जवाबदार जो जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो दादू में वुमेन सेल जे इंचार्ज बेनज़ीर जमाली तरफ़ां जवाबदार अयाज़ पवर जे घर भातियुनि जा बयान रिकॉर्ड पुलिस जवाबदार जी वालदा भेनरुनि ऐं भाॼाई जा बयान रिकॉर्ड करे वरिता पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ॿारड़ीअ खे पंहिंजे घर में जिनसी ज़्यादतीअ जो निशानो बणायो वाक़े वक़्तु घर में जवाबदार जी रुगो भाॼाई मौजूदु हुई ॿिया भाती घर खां ॿाहिरि वियल हुआ जवाबदार जी भाॼाई खेसि नींगरीअ सां ज़्यादती करण खां रोकियो पर हू न मुड़ियो दादू में मासूम ॿारड़ीअ सां जिनसी ज़्यादती वारे वाक़े ते सिंध वासियुनि में कावड़ जी लहर मुख़्तलिफ़ शहरनि में दादू में मासूम ॿारड़ीअ सां जिनसी ज़्यादती वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा जामशोरो कोटड़ी दादू लाड़काणो नौशहरो फिरोज़ रानीपुर ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरनि दौरान जवाबदार खे इबरतनाक सज़ा ॾियण जो बि मुतालबो इस्लामाबाद में नवाज़ लीग सेनेटर मुशाहिदुल्लाह खान जी जनाज़े निमाज़ अदा कई वई जनाज़े निमाज़ में सीनियर सियासतदाननि सूधो वॾे अंग में माण्हुनि जी शिरकत मरियम नवाज़ बि नवाज़ लीग सेनेटर जे पोयरनि सां ताज़ियत लाइ संदसि घर मौजूदु मुशाहिदुल्लाह खान डिघो अरसो बीमार रहण बाद गुज़िरियल ॾींहुं फौत थी वियो हो मुशाहिदुल्लाह खान इस्लामिया हाई स्कूल रावलपिंडीअ में इब्तिदाई तालीम पिराई ऐं उर्दू लॉ कॉलेज कराची मां कानून जी डिग्री हासिल कई मुशाहिदुल्लाह खान साह जी आख़िरी घड़ीअ ताईं नवाज़ लीग सां सिलहाड़ियल रहियो पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सेनेट जे डेप्यूटी चेयरमैन सलीम मानवीवाला नवाज़ी अॻवान मोहम्मद ज़ुबैर PTI सेनेटर फैसल जावेद ऐं ॿियनि सियासी अॻवाननि तरफ़ां बि सेनेटर मुशाहिदुल्लाह खान जे लाॾाणी ते ताज़ियत जो इज़हार इलेक्शन कमीशन अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख जा प्रोडक्शन ऑर्डर्स जारी करण बाबति दरख़्वास्त रद्द करे छॾी मलीर में चूंडनि दौरान गिरफ़्तार थियल हलीम आदिल शेख जा प्रोडक्शन ऑर्डर्स जारी करण लाइ सूबाई इलेक्शन कमीशन में दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त हलीम आदिल शेख खे प्रोडक्शन ऑर्डर ते इलेक्शन कमीशन जो ऑफिस नथो आणे सघिजे पोलिंग ऑफिसर नदीम हैदर अपोजिशन लीडर सां मुलाक़ात करण लाइ थाणे ते वेंदो सिंध में अपोजिशन लीडर की गिरफ्तारी बेहतर अमल न आहे हलीम आदिल शेख की ज़मानत थी वई आहे या थी वेंदी
हलीम आदिल खे सिंध हुकूमत न पर इलेक्शन कमीशन की हिदायत ते गिरफ़्तार कयो वियो आहे। PTI जा माण्हू इमरान ख़ान खे सम्झाइनि त चूंडुनि जे ॾींहुं समूरा इंतज़ाम इलेक्शन कमीशन वटि हूंदा आहिनि। पीपल्स पार्टी MNA ख़ुर्शीद शाह चयो आहे त इमरान ख़ान अञा ताईं पार्लियामेंट खे तस्लीम ई नाहे कयो। इमरान ख़ान जे रवैये सबबि पार्लियामेंट कमज़ोर थी रही आहे। सेनेट चूंडूं आइन ऐं कानून मूजिबि थियणु घुरिजनि। हर उम्मीदवार खे आज़ादीअ सां वोट ॾियण जो हक़ हुजे। आउं बि सेनेट चूंडुनि में वोट कास्ट करणु वेंदुसि। इहो मुंहिंजो आइनी हक़ आहे। सिंध के मुख्तलिफ शहरनि में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन जो सिलसिलो जारी। कराची में गुजर नाले के भर पासे क़ाइम अदावतूं हटाइण लाइ ऑपरेशन। इंतज़ामिया गरी मशीनरी सां पक्कियूं इमारतूं डाहे पट करे छॾियूं। पहिरें मरहले में नाले के भर पासे क़ाइम हज़ारे कचूं इमारतूं डाठियूं वयूं आहिनि। सख के ॻोठ भाई खान घांघरो में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन। इंतज़ामिया केतिराई घर डाहे पट करे छॾिया। ॻोठाणनि इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो आहे त सालनि खां ॻोठ में रहूं था, सरकारी ज़मीन ते कब्ज़ो नाहे कयो, पोइ बि घर डाहे बचन सूधो दरबदर थियण ते मजबूर कयो वियो आहे। कश्मीर में पट फीडर जे ज़ीरो पुल के आसपास हददख़लियूं हटाइण लाइ ऑपरेशन दौरान केतिरियूं अदावतूं डाहे पट। मुतासिरनि जो ऑपरेशन ख़िलाफ़ एहतजाज। ऑपरेशन बंदि करे नुक़सान जे अज़ाले जो मुतालबो। फैज़गंज ऐं ॿियनि शहरनि में भी ऑपरेशन जारी। कराची में इस्लामिया कॉलेज के प्रिंसिपल से पैसा वठी गैर कानूनी तौर टेस्ट कराइण जो इल्ज़ाम। कॉलेज डिपार्टमेंट प्रिंसिपल सैयद नदीम हैदर खिलाफ जांच लाइ कमेटी जोड़े छड़ी। डायरेक्टर कॉलेज एजुकेशन के इख्तियारनि जो चवणु आहे त कॉलेज के प्रिंसिपल सैयद नदीम हैदर तरफा टेस्ट कराइण खां अॻु इजाज़त न वरिती वई हुई। कमेटी के 10 ॾींहनि में जांच रिपोर्ट पेश करण की हिदायत। कमेटी जो चेयरमैन लियारी कॉलेज जो प्रिंसिपल मुक़रर। तंगवाणी भरसा सिंध बलोचिस्तान सरहद ते चोरन जा पेरा खणण दौरान हथियारबंदनि की फायरिंग में पुलिस एहलकार शहीद। पुलिस एहलकार शेर खान हिजवानी जो लाश अस्पताल मुंतकिल। ॻोठ अली उगाही में हथियारबंदनि ऐं पुलिस में मुक़ाबलो जारी। पुलिस की इज़ाफ़ी नफ़री तलब। पुलिस जो चवणु आहे त चोरन जा पेरा खणण दौरान पुलिस पार्टी ॻोठ अली उगाही पहुती त हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी, जंहिं दौरान गोली लॻण सबबि एहलकार शहीद थी वियो। नवदेरो भरसा सीनियर सियासतदान मुमताज़ भुट्टो जो हारी हथियारबंदनि हथां क़त्ल। नौजवान नज़र मोहम्मद भुट्टो पानी के बारे ते वियो त हथियारबंद खेसि गोलियुनि जो खाज बणाए फरार थी विया। नौजवान जो गोलियुनि सां परों लाश जैतूननि के बाग मां हथ। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त लाड़कानो के ॻोठ गुलाम भुट्टो जो रहवासी नौजवान नज़र मोहम्मद मुमताज़ भुट्टो जो हारी हो। वाक़े की जांच जारी। झंडोमरी में 4 महीननि खां गुम ॼाणायल नारी थाने ते पहुची वई। नारी गुलाम फातिमा पुलिस के तहफ़ुज़ की अपील कंदे चयो आहे त हिकु औरत सूधो 2 जवाबदारनि खेसि अगवा करण बाद विकिरो करे छॾियो, जिते साणसि जिनसी ज़्यादती कई वेंदी हुई। पुलिस नारी की फरियाद ते केस दाख़िल करण बाद 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदारनि में एक औरत भी शामिल। पुलिस तरफा नारी की मेडिकल टेस्ट लाइ तैयारियूं जारी। कानपुर महर में परिणियल नारी हसीना मलिक मुबैना तौर अगवा। ॻोठ करीम बख्श मलिक मां अगवा थियल नारी के वारसनि जो एहतजाज। बंबल पुल ते धरणे दौरान गबोल बिरादरी की एक धुर मथां नारी के अगवा करण जो इल्ज़ाम। मुजाहिरीन चयो आहे त जवाबदार आरिफ गबोल साथियुनि सां गॾु घर ते हमलो कयो ऐं नारी के अगवा करे वियो। जवाबदार घर मां सोना जेवर, रोक रक़म ऐं ॿियो सामान भी खणी विया।
मुजाहिरीन तरफ़ां नारी हसीना मलिक खे जल्द बाज़ियाब कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। झोल थाने ते 2 यूसी सेक्रेटरीज़ ख़िलाफ़ कुते ॾाढ़नि जा केस दाख़िल। यूसी करकली जो सेक्रेटरी अब्दुल हमीद तहीम ऐं यूसी सिबगतुल्लाह जो सेक्रेटरी शौकत अली उनर जवाबदार नामज़द। झोल पुलिस जो चवणु आहे त यूसी सेक्रेटरी जी गिरफ़्तारियुनि लाइ छापा हया पर जवाबदार पुलिस जे पहुचण खां अॻु फ़रार थी विया।